वसदक़तु तमनउ मीतत सूब, खैरात बुरे मौत खां बचाईंदी आहे, बुरे मौत खां खैरात बचाईंदी आहे। कल जुमे शरीफ जो ॾियारो हुयो, तव्हां ॿुधो हूंदो जेको सान्यो थियो आहे, लाहौर खां जहाज़ उॾाणो, हुन में मुसाफ़िर हुया, अमलो हुयो, जहाज़ कराची एयरपोर्ट ते बस हिकिड़ो मिंट बाक़ी हो, 60 सेकंड हिकिड़े मिंट जे मुफ़ासिले ते हो जहाज़ लहण वारो हो त ओचितो जूं 2 इंजनूं बंदि थियूं। इंजनूं 2 जो बंदि थी वियूं त जहाज़ खे बाहि लॻी वई ऐं हुन जा पेर जेके हुआ हेठि खोड़ींदो आहे, जीअं लहंदो आहे त पेर ज़मीन ते खोड़ींदो आहे, उहे पेर निकिरणु बंदि थी विया, उहे ब्लॉक थी विया, इंजनूं बंदि थी वियूं, बाहि लॻी वञी मॉडल कॉलोनी जे मथां किरियो आहे। उन में जेके अमले जा माण्हू को हिकिड़ो बचियो आहे न त सभु माण्हू सड़ी। इंसान जो बदन जेॾीमहिल बाहि में सड़े, तव्हां सम्झो कि इहो उनजो जिस्म झुलसिजी कोयलो कारो बणिजी वञे, उनजो केरु मुंहुं ॾिसे, केरु उनजो गुस्ल ॾिए, केरु उनखे कफ़न ॾिए, केरु उनजो जनाज़ो पढ़े। केॾी इहा अलाह साईं बाज करे, अलाह साईं बुरे मौत खां बचाए। मुंहिंजा दोस्तो, साईं फरमाईंदा तव्हां खैरात कयो त खैरात तव्हांखे बुरे मौत खां बचाईंदी। ओचितनि हादिसनि खां, सान्यनि खां, ओचितनि मुसीबतुनि खां खैरात बचाए छॾींदी आहे। ख़बर अथव छाजे करे? तव्हां जेॾीमहिल खैरात कयो था त उहा खैरात अवल अल्लाह जे हथ में पहुचंदी आहे। काॾे वेंदी आहे? पहिरीं अल्लाह जे हथ में पहुचंदी आहे, पोइ जंहिं फ़क़ीर खे मिस्कीन खे ॾियो था उन जे हथ में पोइ पहुचंदी आहे, अवल अल्लाह जे हथ में पहुचंदी आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे हथनि सां अल्लाह जी ज़ात खे का शइ ॾियो त तव्हां छा था सम्झो त रब तव्हांजी क़दुरदानी कंदो या न कंदो? ऐं इमाम हैसमी मजमू ज़वाइद में रिवायत आणनि था, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे त मा नक़सत सदक़तुन मिन मालिन क़त, खैरात कॾहिं बि तव्हांजे माल खे घटाईंदी न। इहा पक सम्झो, खैरात सां तव्हांजो माल घटिबो न। इहा तव्हां यकीन ॼाणो त जेका तव्हां खैरात कयो था उहा तव्हांजे माल खे घटाईंदी न, बल्कि माल खे वधाईंदी। वमा मद्द अब्दु यदहु बिसदक़तिन इल्ला उल्कियत बियदिल्लाहि क़ब्ल अन तका फी यदि साइल। जेका खैरात तव्हां कंहिं साइल खे ॾियो था त साइल जे हथ में पहुचण खां अॻु में उहा खैरात अल्लाह जे हथ में पहुचे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।